आदिलपुर ऐं भरपास में रोलू कुतन जो आज़ाद ही पाड़े में रोलू कुतन 4 वरनि जे हुसैन अहमद थईम के ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। नीगर के घोटकी अस्पताल में तिबी इमदाद बाद गिणती जोगी हालत में सखर मुंतकिल कयो वियो। शहरियुनि जो चवणु आहे त कुतन जे आज़ाद बावजूद इंतज़ामिया का बि कार्रवाई नथी करे। अपडेट्स मालूम कयूं था आदिलपुर में माजिद कलवड़ खां। माजिद, छा तफ़सील आहिनि वधीक? जी शायद ये आदिलपुर जे भरपासे वारा जेके इलाइक़ा आहिनि हिते रोलू कुतनि जो आज़ार अणखुट थी वियो आहे, जंहिंजे करे रोलू कुता ओसे पासे ओड़े पाड़े मोहल्ले में आम थी विया आहिनि। मगर जेका हितां जेके इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त इंतज़ामिया को बि तहरीक न वरितो आहे, जंहिंजे करे कुझु ॾींहं पहिरियां जेको आहे त यासीन शाह जो पुटु शाहबाज़ शाह जंहिंखे 4 साल आहे उनखे बि जेको आहे त रोलू कुतनि पटे ॾाढे वेठो जेको सीरियस कंडीशन में कराची दाख़िल हुयो। जंहिंखां पोइ ॿियो जेको वाक़ियो पेश आयो आहे गुज़िरियल ॾींहुं तईम मोहल्ला में हुसैन अहमद थईम आहे पुटु वसीम अहमद थईम जो जेको 4 साल आहे उहो घर जे ॿाहिरां जेको रांदि खेॾे रहियो त उते रोलू कुतनि उन मासूम जेको आहे नीगर खे ॾारे जेके जेको आहे ज़ख़्मी करे वेठो, जेके 35 खां 40 टाका लॻी चुका आहिनि। हिन वक़्तु सीरियस कंडीशन में जेको आहे त सकर जी अस्पताल में दाख़िल आहे, मगर इंतज़ामिया हिन वक़्तु ताईं को बि तहरीक न वरितो आहे। हितां जेके इलाइक़े वासी आहिनि चवणु आहे त रोलू कुतनि जे ख़िलाफ़ इंतज़ामिया पूरी नोटिस वठी या जेको आहे ॾिठो त सिंध हुकूमत नोटिस वठी जेके रोलू कुतनि खे उहो जेको आहे महम हलाई वञे जी हितां जेके मासूम नीगर जेके ॿार खेॾी रहिया आहिनि उनखे जेको आहे बचाए थी वञे। जी ठीक है, वरी मेहरबानी माजिद कलवड़ अपडेट करण जे लाइ। अवांखे आगाह कयोसीं आदिलपुर में जिते रोलू कुतन जो आसार न घटियो आहे। थईं पाड़े में रोलू कुतन 4 वरनि जे हुसैन अहमद थईम के ॾाढे सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे।